हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां शहीद सहाफ़ी जान मोहन महर जी याद में हैदराबाद प्रेस क्लब में ताज़ियती एहतजाजी मेड़ाको मुनक़िद कयो वियो। पीपीसन जे सदर निसार अहमद खोड़ो, एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, क़ौमी अवामी तहरीक जे सदर अयाज़ लतीफ़ पलीजो, डॉक्टर नियाज़ कालाणी, मुत्तहिदा अगवान साबिर कायम खानी, अवामी तहरीक जे जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार, कामरेड बख्शल थुल्लो, जमायत इस्लामी जे अगवान हाफ़िज़ ताहिर मजीद, JUI जे अगवान मौलाना ताज मोहम्मद नाहियूं, सिंध हाई कोर्ट बार हैदराबाद जे सदर मामा यूसुफ लिगारी, इंसानी हक़नि जी तंज़ीम अगवान इमदाद चांडियो, PUFG जे मरकज़ी अगवान लाला असद पठान, ख़ालिद खोखर, लाला रहमान समूह, इक़बाल मल्ला, जयप्रकाश ऐं ॿियनि ताज़ियती मेड़ाके खे ख़िताब कयो। शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो कयो वियो। हैदराबाद प्रेस क्लब में मुनक़िद थियल तक़रीब खे ख़िताब कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो त कंहिं बि इंसान खे क़त्ल करणु ॾोह आहे। जान मोहम्मद महर जो क़त्ल अफ़सोसनाक आहे, जंहिंजी पहिरियां बि मज़म्मत कई आहे ऐं हाणे बि मज़म्मत कयूं था। हिन चयो त जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो त जान मोहम्मद महर कलम सां सिंध जे समाज खे शऊर ॾिनो। अहिड़ा सचा सहाफ़ी हुकूमती धुरियुनि खे पसंदि नाहिनि हूंदा। हिन चयो त HUG ऐं PUFG जे मुस्तक़िल मज़ाजी ऐं सचाईअ सां जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जी वारसी कई आहे। STP साणनि हर क़दम ते गॾु आहे। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सहाफ़ी जान मोहम्मद महर जबर ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ वॾो आवाज़ हो। हिन चयो त सॼी दुनिया में हर साल 60 खां 70 सहाफ़ी क़त्ल थियनि था। इंटरनेशनल रिपोर्ट मूजिबि उन्हनि 87% सहाफ़ियुनि जा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि। केस रोलड़े जो शिकार थी वञनि था। सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल खां पोइ जहिड़ीअ तरह सिविल सोसाइटी, सियासी वर्करनि ऐं सहाफ़ियुनि उन क़त्ल ख़िलाफ़ मुतहद थी मज़ाहमत कई आहे, उन सां जल्द शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार थी वेंदा। क़ौम परस्त अगवान डॉक्टर नियाज़ कालाणी चयो त जान मोहम्मद महर सहाफ़त जो वॾो नालो हो, जंहिंजो क़त्ल कलम जो क़त्ल आहे। हिन चयो त जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। नामियारे क़ानूनदान हाई कोर्ट बार जे सदर मामा यूसुफ लिगारी चयो त इज़हार राय जी आज़ादीअ जो बुनियादी हक़ आहे। इहो कंहिंखां बि खसे नथो सघिजे। हिन चयो त हिन मुल्क में हर माण्हूअ खे आज़ादीअ सां ॻाल्हाइण ऐं लिखण जी इजाज़त मिलियल आहे। जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे वाक़िए जी मज़म्मत कयूं था। क़ातिलनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। हाई कोर्ट बार ऐं सिंध बार काउंसिल अमली तौर ते शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हर क़दम ते गॾु हूंदी ऐं वकील हर एहतजाज में गॾु हूंदा। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी फिनांस सेक्रेटरी लाला असद पठान चयो त पाकिस्तान में शहीद जान मोहम्मद महर समेत 148 सहाफ़ी क़त्ल कया विया आहिनि, पर हिक केस में बि इंसाफ़ नाहे मिली सघियो। हिन चयो त जान मोहम्मद महर समेत समूरनि सहाफ़ियुनि जे क़त्ल में मुलविस क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। PFUG जे मरकज़ी अगवान ख़ालिद खोखर चयो त पहिरें ॾींहं खां पुलिस क़ातिलनि जा नाला पाण ॿुधाया, पर अञा ताईं असांजे मुल्क जा सिक्योरिटी इदारा उन्हनि क़ातिलनि ताईं छो न पहुची सघिया आहिनि। हिन मुतालबो कयो त क़ातिलनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। हैदराबाद प्रेस क्लब जे सदर लाला रहमान समूह चयो त क़ातिल अणॼातल नाहिनि, न ई मुल्क छॾे हलिया विया आहिनि। मुख्य क़ातिल क़त्ल करे वीडियो बि जारी कनि था, पर अफ़सोस आहे अञा ताईं सिंध हुकूमत क़ातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम छो आहे। असां मुतालबो करियूं था त जान मोहम्मद महर जो क़ातिल फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इक़बाल मल्ला चयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे 44 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं उन क़त्ल में मुलविस क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। निगरान हुकूमत फ़ौरी तौर ते क़ातिलनि खे गिरफ़्तार करे। अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार मुतालबो कयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। अवामी वर्कर्स पार्टीअ जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी कामरेड बख्शल थुल्लो मुतालबो कयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे
गिरफ़्तार करे अदालती कटहरे ताईं पहुचायो वञे। सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जदोई चयो त सिंध जे जागीरदारनि ऐं सरदारनि शहीद जान मोहम्मद महर खे क़त्ल करायो आहे। क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। जमायत इस्लामी सिंध जे डिप्टी जनरल सेक्रेटरी हाफ़िज़ ताहिर मजीद चयो त पुलिस खे जंहिंखे गिरफ़्तार करणो हूंदो आहे त हिकु ॾींहुं अंदरि करे वेंदी आहे, पर शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल अञा ताईं आज़ादु आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असां मुतालबो करियूं था त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। MQM पाकिस्तान जे अॻूणे MNA साबिर क़ाइम ख़ानी मुतालबो कयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। सहाफ़ी असगर खानोटी मुतालबो कयो त सहाफ़ी जान मोहम्मद महर जा क़ातिल अञा ताईं निगरान हुकूमत गिरफ़्तार न कया आहिनि, उहे गिरफ़्तार कया वञनि। तहरीक रवादारी सिंध जे सदर पुनल सारियो चयो त सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस असुल जवाबदारनि खे पधिरो कयो वञे ऐं क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। JUI फे सिंध जे अॻवान मौलाना ताज मोहम्मद नाहियूं चयो त जान मोहम्मद महर जो शहीद ख़ालिद महमूद सुमरे सां वेझो तालुक़ु हुयो। शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल सरदार वॾेरा आहिनि। क़ातिलनि खे सिंध हुकूमत फौरी तौर गिरफ़्तार करे। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻवान इमदाद बोज़दार चयो त अञा ताईं FIR में शामिल जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस फौरी तौर ते शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सेक्रेटरी जनरल जयप्रकाश मोराणी चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार न कया विया आहिनि। उन्हनि क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। HRCP जी रीजनल कोऑर्डिनेटर गुफ़रान आराई चयो त HRCP आज़ाद सहाफ़त ते यकीन रखे थी। सहाफ़त जान मोहम्मद महर जे क़त्ल जो वाक़ियो सहाफ़त जो क़त्ल आहे। जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। HRCP HUG ऐं PFUG जे सां हर क़दम ते गॾु बीठल आहे। समाजी अॻवान सुलेमान अबड़ो चयो त मुआशिरे में इंतशार थियण दौरान क़ानून जे गिरफ़्त में अञा ताईं पुलिस ॾोहारियुनि खे छो गिरफ़्तार न कयो आहे। जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। हैदराबाद प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी हमीद रहमान चयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे निगरान हुकूमत फौरी तौर गिरफ़्तार करे। सीनियर सहाफ़ी जुनैद ख़ानज़ादे चयो त सहाफ़ी जान मोहम्मद महर सखर में रही न सिर्फ़ सखर जे दर्दनि खे वंडियो पर सॼी सिंध जो आवाज़ हो। शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। तक़रीब खे इंसानी हक़नि जे अॻवान इमदाद चांडियो, मुस्लिम लीग फंक्शनल लीग जे मरकज़ी अॻवान काशिफ निज़ामाणी जॾहिं त सीनियर सहाफ़िन इन एहतिजाजी ताज़ियती मेड़ाके में वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते HUG जे ख़ज़ानची जानी ख़ासकली चयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे निगरान हुकूमत फौरी तौर ते गिरफ़्तार करे। एहतिजाजी मेड़ाके में वकीलनि, सियासी, समाजी, अदबी हल्क़नि शिरकत कई ऐं मुतालबो कयो निगरान हुकूमत खां त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ग़ुलाम हुसैन ख़ासकली, इबरत न्यूज़, हैदराबाद।